अदी सर्दी खैर ताए अॼु भला दर में अखियूं विझी वेठी आ कंहिंजो इंतजार पई करी। अधी गर्मी पंहिंजे मुड़ुस जो हू पहिरीं कमाई खणी अची मुंहिंजे हथ ते रखंदो। अदी मुंहिंजो मुड़ुस वरी कहिड़ो पोलियो जा कतरा पीअण वियो आ, उहो बि कमाइण वियो आ। मुंहिंजा त ॿई तारा ताकनि में लॻा पिया आहिनि। ॾिसां थी त कहिड़ी माल थो अचे। अधी हू वीचारा कीअं होका ॾींदा हूंदा। हा अदी मूं वारे मुड़ुस खे त ॼमण खां पोइ निड़ीअ ते ई दाई लत ॾिनी हुई। ॻाईंदो आहे ममताज़ मोलाई त वात मां निकिरी वेंदो अथसि माशूक शर। अधी मूं वारो मुड़ुस वरी हिसाब में जॾो आ, माण्हुनि खे कराईंदो ड्रो ऐं असांखे ॾींदो नुक़सान। अॼोको नुक़सान असांजी अखियुनि ते, पर ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे त इहे हद हराम अॼोके ॾींहं में हिलाली त थिया। अॼोको तजुर्बो सुभाणे कमु ईंदो। हा दी तो वारो त सुबुतो आहे, को न को सुबुतो कमु करे ईंदो। मूं वारो त उबतो आ, उहो त उबतो ई कमु कंदो आहे। अधी अॼोके साटे में जेकॾहिं सुधरिया त ठीकु आ, न त अधे भूरल वारा हिननि खे बनी कदा भोर। बस हाणे बस अदी थोरी थोरी ॻाल्हि ते मुड़ुसनि ते हथ खणण खां बहितर आहे त उन्हनि ते हथ रखिजे। हर ॻाल्हि अदा नूरल ऐं घूरल ताईं न पहुचाइजे, न त घर कोन हलंदो। अधी इहा ॻाल्हि त सही थी करे। असारा मुड़ुस बि मात मिठ में चुप करण वारा त कोन्हनि। जेसी ताईं दौल दवा मां नथा थियनि न त हिननि जे मथे ते जुए ई कान थी रड़े। अदी हाणे गेर पी खे छॾ, त अलाह जो नालो वठूं त असांजा मुड़ुस ख़ैर ख़ैरियत सां घर अचनि ऐं ज़िंदगी जी पहिरीं कमाई अची असांजे हथ ते रखनि त अलाह जे नाले ते मिठाई विरायूं। हा अधी सही थी चईं। अब तक न खैर तो आए वेई रे वा थकी पियो आ छा? हा त सुबता मां थकरी पियो, तूं कोन थको है? थोरो थोरो थक थियो आ रे बि आया मोदाम में। ए न पो सुबता सच्ची बता केतिरो कमायो अथई? अब तक खाना अॼु गंज कमाए वया आहीं। ज़ालनि जो मुंहुं खोलण खां पहिरियां हे पैसा हुनजे हीअं बूथ में हणंदुमि न पोइ चुप थी वेंदई। न बा असुल न मञनी, हिन जो कीन वारो कुनो सदाई चिड़ियो पियो हूंदो आहे। भली लख रुपया ॾिन न त बि चवंदी न थोरा आहिनि, अञा आण अञा आण। सुकीअ में कपिड़ा न लाहे पहिरियां घर पहुची पैसनि ते पोज़ हणंदासीं। जेकॾहिं पोज़ ते प्यार अची थो वञे पोइ त वाह वाह। हा सुबता मां बि त ईअं थो चवां न त सॼो ॾींहुं घर में असां प्यार जो पिंगो लिडूं। मां हिन जी त ख़बर अथई न केॾी महिल माहौल गरम कयो वेठियूं न, केॾी महिल सर्दीअ में सूस था थियनि। उबता अॼु उबतड़ थींदो, ॾोकर ॾिसी हीअं ॾंद कटंदियूं हीअं। असांजा घोर वारा पैसा ॾिसी असां ते घूर घूर वेंदियूं। असांजे मथां ऐं सदकनि जा सटका कढंदियूं सटका। सुबता तुंहिंजी ॻाल्हि ते खणी मां ॿधां थो 5 पटका, पोइ घर हलूं त को लहन खुटका। बाक़ी मूंखे त लॻे थो त खाईंदासीं माइनि जा कुटका। तोखे हरू भरू अची वाह मजे वाचूड़े वकोड़े वया। सुठो सोचींदे त सुठो थींदुई, मिठो सोचींदे त मिठो थींदुई। हा ठीकु आहे, तूं चवीं थो न त वहम जे वथाण में एतबार वारे उठ खे खणी था ॿधूं, चाहत जो चारो ॾियूंसि था। जे खाधई त वाह वाह, जे नथो खाए त पोइ त पाण सम्झी थो न। ॿुधू ॿुधा मां त चवां थो गर्मी सर्दीअ जे लाइ के सूखड़ियूं बि वठी हलूं, जीअं चूड़ियूं। मां बि सोचां थो त गर्मीअ लाइ गुलनि वारो विञणो वठां, जेॾी महिल बि कयो वठिजे न त हवा हणी थधो कयांसि। इन हिसाब सां त मां सर्दीअ जे लाइ हीटर वठी हलां, पर न, मां पंहिंजी सर्दीअ लाइ चाहत वारी चूड़ियूं वठी थो हलां। त पोइ हल कूलर किथे रखी शौक़ जी शॉपिंग कयूं, पोइ था घर हलूं। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।